सीएम साहब वटि समरी पई आहे पघार वधाइण वारी, सिर्फ़ साइन इन करे नथो करे त हू चवे थो पुलिस वारा ईअं ई घणो कमाइनि था, उन्हनि जी पघार छो वधाइजे। ॾिस, इहा सोच है हिकिड़ी, इन सोच खे ख़तमु करिणो आहे। ॿाहिरिनि मुल्कनि जा जेको आहे मिसाल ॾींदा आहिनि, मां तॾहिं हिन मिसाल खणी थो उतां ॾंडी, त ॿाहिरि मुल्क में ॾंडी हूंदी आहे, हिकिड़े सिपाही खे 10,000 माण्हुनि खे कंट्रोल कंदा, छो न कंट्रोल करे, लख लख उन्हनि जी पघार हूंदी आहे, छो न कंट्रोल कंदा, गाॾियूं उन्हनि खे, सहूलियतूं, घर उन्हनि खे, सिपाही वीचारो रहे बि किराए ते, 2 शादियूं थियल, 10 12 ॿार उनखे, ऐं पोइ बि चवंदा असां रुशवत वठूं। अड़े तव्हां रुशवत नथा खाओ, तव्हां करे को ईमानदारी सां बिल पीआरियो बिजली जो, तव्हां करे गैस जो बिल पीआरियो आहे, हा कुंडा हणंदा चोरी, इहा रुशवत न आहे। जेकॾहिं मां 15 रुपया 10 रुपया वरिता त इनखे तव्हां रुशवत था चओ। तव्हांखे ख़बर आहे तव्हांजे लाइ असां सॼो ॾींहुं पींदा आहियूं, तव्हांजी सिक्योरिटी कंदा आहियूं। जॾहिं VIP मूवमेंट गुज़रंदी आहे त असां सॼो ॾींहुं बीह करे तव्हांजी सिक्योरिटी कंदा आहियूं। ऑफिसर जी सिक्योरिटी कंदा, जेके तव्हांजे मथां वॾा ऑफिसर रखियल आहिनि, जेके तव्हांजी निगरानी कंदा पिया। तव्हांजे लाइ अवाम जे लाइ असां जेको तव्हांजी ख़िदमत में ॾींहुं राति बीठा आहियूं। तव्हांजी 80,000 पघार पोइ बि अलाउंस लाइ जेको आहे फंडनि लाइ तव्हां हड़तालूं कंदा, पोइ बि तव्हांजी हड़ताल खे असां कंट्रोल कयो। हिकु ॾींहुं मां ॻाल्हि ॿुधायां थो तव्हांखे, मां VIP ड्यूटी में बीठो हुउसि, मुंहिंजी माउ जेको आहे मरी वई। VIP मूवमेंट साईं सदर साहब अचे थो, मुंहिंजी माउ मरी वई, मां हुनखे कदो न ॾिठो, 3 ॾींहं पूरी ड्यूटी लॻंदी, मां हुनखे कुलो न ॾेई सघियो। छा आहे यार, हितां जे लाइ पोइ बि रिश्वतखोर असांखे तव्हां चओ था। ॿी हिकिड़े जलसे ते मुंहिंजी ड्यूटी लॻल हुई, 4 ॾींहं लाइ मूंखे चयो जेकॾहिं तूं ड्यूटी न कई त तोखे नौकरी मां कढियो वेंदो। नंढा नंढा मुंहिंजा ॿार, मुंहिंजो पुटु बुखार में सड़के पियो, मुंहिंजो पुटु बुखार में हुयो, मां हुनखे इलाज लाइ पैसा न हुया त मां हुनखे ॾेखारण वई अस्पताल में। हिकिड़े पुलिस वारे जो पुटु बीमार आहे, उनखे केरु खणी नथो वञे अस्पताल, मुंहिंजी ड्यूटी जलसे में लॻल आहे 3 ॾींहं खां, मुंहिंजो पुटु तड़पी तड़पी मरी वियो। अड़े पोइ बि तव्हां असांखे चओ था असां रिश्वतखोर आहियूं, तव्हां रिश्वतखोर कोन आहियो। अड़े कॾहिं आहियूं तव्हांखे हेॾा बुगला गाॾियूं, तव्हां छा हुयो अॼु छा आहियो, असांखे चओ था पुलिस वारे खे त असां रिश्वतखोर आहियूं। तव्हांजे करे असां पंहिंजी माउ मरी वई, मुंहिंजी तव्हांजी ड्यूटी जे करे मुंहिंजो पुटु जेको आहे गुज़ारे वियो, तव्हां असांखे चओ था रिश्वतखोर आहियो। तव्हांजे लाइ ॾींहुं राति ड्यूटी कंदा आहियूं, बमुनि में मुंहिंजो भाउ मरी वियो हिकिड़ो बम धमाके में, तव्हांजी ड्यूटी कंदा माण्हुनि जे जलसे में केरु बम धमाको न करे। असांखे तव्हां चओ था वेही असां सां इंटरव्यू थो करे हिते वेही त जेको आहे तव्हां रिश्वत खाईंदा, हा खाईंदा रिश्वत, सिर्फ़ु 10 रुपया 5 रुपया कंहिं ग़रीब खे माराए क़तल कराए असां लखे करोड़े रुपया न ठाहिया आहिनि। वञी ॿुधायो ऑफिसरनि खे, कॾहिं मूंखे पुलिस जा ड्यूटी मां इहो सच ॻाल्हाईंदो रहंदुसि, तव्हांजो ॻाल्हाईंदो रहंदुसि मां सच। जज़्बात जेके आहिनि इहे हिन वक़्तु 15,000 पघार ॾेई करे चए थो तूं ईमानदारी सां ड्यूटी कर। पुलिस जी आला क़यादत बि ऐं थी सघे थो त वज़ीर आला साहब ॾिसंदो हुजे ऐं तव्हांजा इहे जज़्बात ॾिसी उन समरी ते साइन करे छॾे तव्हांजी पघार वधाइण वारी, त छा हिन जो हल सिर्फ़ु इहो आहे त पुलिस जी पघारूं वधाइजनि, उन खां पोइ हुन में रिश्वत ऐं करप्शन ख़तमु थी सघे? पुलिस छा पुलिस जी पघारूं वधाईंदा, बसि सिर्फ़ु एतिरो आवाम खे एतिरो आहे त उनजी इज़त कयो, पुलिस वारे जी हिकिड़े सिपाही जी इज़त कयो, तव्हांजी ड्यूटी में बीठो आहे, तव्हांजी ख़िदमत लाइ बीठो आहे। साहबनि जी मर्ज़ी आहे, वज़ीर आला साहब जी, वज़ीर आज़म साहब जी, नवाज़ शरीफ़ जी मर्ज़ी आहे, असांजी पघार वधाए सघे थो। ॿियनि मुल्कनि में ॿियनि सूबनि में जिते किथे पघार वधियल आहे, सिर्फ़ु सिंध सूबे में पघार छो घटि आहे? सिपाही जी पघार 15,000, ड्यूटी करे इस्लाम बि उनजे मथां रिश्वत थो वठे। नाज़रीन, टिपिकल टॉक में ख़ुदनि सिपाही जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। यार प्रोग्राम पोइ बंदि कर, मूंखे इजाज़त ॾियो, ड्यूटी ते वञणो। तव्हांखे इजाज़त आहे, प्रोग्राम बि हाणे उहे ख़तमु थिए पियो। ख़ुदनि सिपाही जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं नाज़रीन, उनजा जज़्बात बि तव्हां ॾिठा, उन्हनि जी इहा ई हिकिड़ी इल्तिजा बि सम्झो तव्हां, उन्हनि जी सलाह बि मशवरो बि इहो ई सम्झो त पुलिस मां करप्शन ऐं रिश्वत तॾहिं ख़तमु थी जॾहिं पुलिस जूं पघारूं सुठियूं थियूं। पुलिस जूं पघारूं सुठियूं कयो, उन खां पोइ बि जेकॾहिं पुलिस रिश्वत वठे या करप्शन करे, उनजो हल पोइ छा आहे? इन जो सवाल मां तव्हां ताईं छॾे थो वञा, आवाम ताईं। टिपिकल टॉक में मूंखे ॾींदा इजाज़त, वरी मुलाक़ात थींदी। अल्लाह वाहे।